नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐलान न्यूज़। हींअर जेको प्रोग्राम असीं तव्हांजे साम्हूं पेश पिया करियूं, उन प्रोग्राम नालो आहे ऐलान इशू। ऐलान इशू जे हवाले सां असां वटि जेको हींअर इशू आहे उहो आहे नसीराबाद में हद दख़िलनि जो इशू आहे। हिकिड़ियूं हद दख़िलियूं त उहे आहिनि जेके घिटियुनि में थींदियूं आहिनि ऐं उते जॻहियूं वधनि थियूं, पोइ उन्हनि जा ॾाकणूं ॿाहिरि निकिरनि थियूं, पोइ घिटियुनि में बाथरूम निकिरनि था। हिकिड़ी त इहे हद दख़िलियूं आहिनि। इन जी बि बेइंतिहा जेका आहे उहो गैर क़ानूनी अमल आहे, उहो कयो थो वञे ऐं उन ते बि कंहिं क़िस्म जी का बि हुकूमत जे तरफ़ां या जेके लोकल जेके इदारा आहिनि, टाउन इंतिज़ामिया आहे, उन जे तरफ़ां को अहिड़ो को वॾो को एक्शन खयो वञे या उन ते का पाबंदी विधी वञे या उन ते को अमल करायो वञे ऐं इंक्रोचमेंट जेका थिए थी, हद दख़िलियूं जेके थियनि थियूं उन ते का बंदिश विधी वञे। इन क़िस्म जी का बि पोज़ीशन कोन्हे ऐं हर कंहिंखे आज़ादी आहे। माना जंहिंजो जेको घरु आहे उनजो जेकॾहिं घिटी 15 फुट आहे त उनजे अॻियां उनजी मर्ज़ी आहे 5 फुट वधाए छॾे, धिको कढी छॾे, बाथरूम कढी छॾे ऐं एतिरे क़दुरु माण्हुनि पंहिंजे घरनि मां ॿाहिरि ॾाकणूं कढी छॾियूं आहिनि। पंहिंजे बंगलनि जूं, पंहिंजे कोठनि जूं जेके ॾाकणियूं आहिनि उहे माण्हुनि ॿाहिरि कढी छॾियूं आहिनि। को चवण वारो कोन्हे। हिकिड़े पासे इहा सूरत हाल आहे। ॿिए पासे सूरत हाल हीअ आहे त जेको नसीराबाद जो मेन शहर जी जेका बाज़ार आहे, नसीराबाद जेके मेन बाज़ार बि चयो थो वञे, उन बाज़ार जी जेका सूरत हाल आहे इंतहाई ॾुखी आहे। उहा सूरत हाल तव्हां वीडियो ते ॾिसंदा हूंदा त उते केॾी इंक्रोचमेंट आहे। हिकिड़ी माना ईअं थो महसूसु थिए जॾहिं माण्हू शहर में गुज़रे थो त उहो शहर में न आहे, जॾहिं कंहिं जंग में पियो हले, का गाॾी किथां पई अचे, को किथां पियो अचे, रेड़ियूं किथे बीठियूं आहिनि ऐं उनखां पोइ दुकानदार जेके आहिनि उहे उन्हनि जो बि जेको सामान आहे उहो दुकाननि खां केतिरो ॿाहिरि पियो आहे ऐं माण्हू गुज़रनि पिया उतां, लेडीज़ पे गुज़रे, माण्हू पंधु बि नथो हली सघे। गाॾी जी ॻाल्हि त परे थी, पर पंधु बि नथो हली सघे। तव्हां पाण वीडियो ते तव्हां पाण ॾिसो था, वीडियो तव्हांजे साम्हूं हले पियो, तव्हां ॾिसो था त वीडियो छा पोज़ीशन आहे उन में। औरतूं ॾिसो कीअं पियो गुज़रनि उतां, गाॾियूं कीअं पियूं गुज़रनि ऐं कहिड़ी माण्हुनि जी सूरत हाल आहे, केॾी वॾी पीउ आहे ऐं माण्हू को बि इन्हनि खे चवण वारो न आहे। हितां जी जेका टाउन इंतिज़ामिया आहे उहा टाउन इंतिज़ामिया बि रुॻो शो आहे। टाउन इंतिज़ामिया हिते पहिरियां जेको टीओ आयो, मलाह हुयो, उन जेको शो कयो उहो बि शहरनि जे अॻियां बि हुयो, मीडिया ते बि आयो, पर अमली कमु कोन्ह थियो। उन शहर में जेके धिका ठहियल हुआ उहे डराया, उनखां पोइ दुकाननि जा छापरा डराया ऐं ॿिया सॼा मामला कया, ॾाकड़ियूं वाकड़ियूं डरायूं, उनखां पोइ कीणूं लॻियूं ऐं माण्हुनि मुबारकूं ॾिनियूं। माण्हुनि इहो सम्झो त हाणे जेका इंक्रोचमेंट जी जेका सूरत हाल आहे या जेके हद दख़िलियूं उहे ख़तमु थी वेंदियूं, पर सूरत हाल उहा साॻी उन ॾहण खां पोइ कुझु टाइम खां पोइ वरी उहा सूरत हाल थी वञे। उनखे वरी उन साॻी कंडीशन में आणण जे लाइ या उनखे उन जेको फॉलोअप थींदो आहे, वरी उनजी जेका नज़रदारी कजे, वरी का उन ते नज़र रखिजे, वरी को उन ते अमल कराइजे, वरी को माण्हुनि खे उन ते आमाद कजे, उहो न रहियो आहे। हिकिड़ो दफ़ो कमु कबो ऐं उहे सॼा छापरा वपरा ड्राइबा, धिका ड्राए छॾिबा, वॾो शो कबो, पर उनखां पोइ वरी सूरत हाल साॻी हूंदी, वरी उनखे नज़र मां कोन्ह कढिबो, वरी उनखे जेको आहे उन साॻी हिकिड़ी इंक्रोचमेंट जेका थिए थी उनखे जेका हटाई वञे थी, उनखे वरी साॻी शिकिल में आणिजे, उहो कोन्ह थो थिए। इहो सिलसिलो जारी आहे जेको अॼु ताईं आहे। हींअर जेका टाउन इंतिज़ामिया आहे, इन खां अॻु में जेका असांजी चूंडियल जेका काउंसिल हुई उन दौर में बि सूरत हाल उहा साॻी हुई। मेन बाज़ार में तव्हां ॾिसो था पिया त केॾी रश आहे, केॾी पी आहे ऐं इहा एॾी रश न आहे जेका नज़र अचे थी तव्हांखे स्क्रीन ते। तव्हां जेको ॾिसो था मेन बाज़ार जे हवाले सां, इहा का एॾी वॾी का रश न आहे, माण्हुनि जी का एॾी वॾी पीए कोन्हे, पर नज़र इन करे थी अचे जो लंघण जो रस्तो आहे कोन। नज़र माफ़ु कंदा, लंघण जो रस्तो आहे कोन, मोटर साइकिल नथी गुज़री सघे। हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, जितां मोटर साइकिल नथी गुज़री सघे त ज़ाहिर आहे त 5 माण्हू जॾहिं गॾु थींदा त ईअं लॻंदो त का वॾी रश आहे। सूरत हाल इहा आहे। इन सूरत हाल में जेका टाउन इंतिज़ामिया आहे उहा ख़ामोश आहे। टाउन इंतिज़ामिया जेका मौजूदा टाउन इंतिज़ामिया आहे उहा बि जेके माज़ी में टाउन इंतिज़ामिया रही आहे उन जहिड़ी आहे। टीओ ख़ामोश आहे। काफ़ी दफ़ा इन जी शिकायत थी आहे, माण्हू विया आहिनि, माण्हू फ़ोनूं कयूं आहिनि, माण्हुनि राब्ता कया आहिनि, माण्हू ऑफिसुनि ते माण्हू वञनि था, पर सूरत हाल उहा साॻी रहे। ज़िम्मेवार आहे उहा टाउन इंतिज़ामिया आहे, पर टाउन इंतिज़ामिया जो इन हवाले सां को बि किरदारु न आहे। सूरत हाल शहर जी तव्हां पाण ॾिसो था, वीडियो लाइन ते तव्हां सॼी तव्हांजे अॻियां साम्हूं सूरत हाल आहे, तव्हां पाण नज़र ॾिसो था। इंतिज़ामिया ख़ामोश आहे। उन सां गॾोगॾु टाउन इंतिज़ामिया रुॻो उन जी ज़िम्मेवार न आहे, या टाउन इंतिज़ामिया इंक्रोचमेंट हटाइण जी अख़्तियार रुॻो टाउन इंतिज़ामिया वटि न आहे, टाउन इंतिज़ामिया वटि बि आहे। उन सां गॾोगॾु जेके ॿिया इदारा आहिनि, मुख़्तियारकार जेको आहे उहो उनजो ज़िम्मेवार आहे। मुख़्तियारकार बि इन ते क़दम खणाए सघे थो, इन ते एक्शन खणाए सघे थो, ऐं इंक्रोचमेंट खे हटाए सघे थो। एसी आहे जंहिं ते बुनियादी हींअर जेको आहे सो ज़िम्मेवारी आहे, जेको ख़ुदि हींअर एडमिनिस्ट्रेटर बि आहे ऐं उहो
जेको आहे सो हिन खां अॻु में जेको एसी हुयो उनजो बि को किरदारु कोन हो, हुन खां अॻु जेको एसी हो इंक्रोचमेंट जे हवाले सां उनजो को किरदारु कोन हो। जेको मौजूदा एसी आयो आहे उनजो बि जेको किरदारु हुजणु खपे उहो हींअर ताईं अञा ताईं नज़र कोन थो अचे। बाज़ार जेका आहे उहो इंतिहाई हिकिड़ो झंग जो ॾेख थी ॾिए। माण्हुनि जे गुज़रण जो रस्तो कोन्हे, उतां औरतूं गुज़री नथी सघनि, उतां माण्हू ख़रीदारी नथो करे सघे। इतफ़ाक़ आहे जेकर अहिड़ी का इमरजेंसी थी वञे, को वाक़ियो थी वञे, जेको आहे सो ख़ुदा न करे त किथे को बाहि जो मसइलो थी वञे त फायर ब्रिगेड किथे पहुचंदी, कीअं पहुचंदी। जेकर अहिड़ो को इतफ़ाक़ को मसइलो थिए थो त हितां एम्बुलेंस किथां गुज़रंदी, उहा कीअं थींदी। जेकर को पुलिस वारो मामिलो थिए थो त हितां मोबाइल पुलिस जी कीअं गुज़रंदी, अमन जो सॼो मसइलो आहे। इहे समूरा जेके मसइला आहिनि उहे मसइला DC खे नज़र नथा अचनि, SC खे नज़र नथा अचनि। ख़ुदि जेको DC आहे उहो इन ते एक्शन खणी सघे थो ऐं उहो SC ते एक्शन खणी सघे थो, मुख़्तियारकार ते खणी सघे थो। इवन जेका TO आहे, जेका टाउन इंतिज़ामिया आहे, उनखां पुछाणो करे सघे थो, पर न पुछाणो आहे न को एक्शन आहे। हिकिड़ो ईअं पियो कानून हले, माण्हू पंहिंजी मर्ज़ीअ सां उहे हलनि पिया। ख़ुदि जेके माण्हू बाज़ारनि मां गुज़रनि पिया उन्हनि खे उहे बि पिया हलनि, उन्हनि खे बि बसि उतां गुज़रणो आहे। ईअं ई हिकिड़ी सूरत हाल इहा आहे। ॿिए पासे जेके सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, हिते सियासी तंज़ीमूं बि आहिनि, समाजी तंज़ीमूं बि आहिनि, इतिहाद बि आहिनि, उन्हनि जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे। उन्हनि तमामु सुठियूं जिदोजहद कयूं आहिनि। पर ख़ासि करे जेको हीउ इशू आहे ज़ाहिर आहे उन्हनि जा अॻुवान ऐं उन्हनि जेके ज़िम्मेवार तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जा ज़िम्मेवार फ़र्द हूंदा, जेके इतिहाद आहिनि उन्हनि जा जेके ज़िम्मेवार फ़र्द आहिनि उहे हितां गुज़रंदा हूंदा, उहे सॼी सूरत हाल ॾिसंदा हूंदा। पर इन ते का भरपूर का को एक्शन थिए, भरपूर का मुहिम हले, इहे समूरा जेके तंज़ीमूं आहिनि, सियासी समाजी तंज़ीमूं, उनजा अॻुवान, उनजा कारकुन TO वटि वञी वेही रहनि, धरणो वञी वेही रहनि, 5-5, 10-10, 15-15 माण्हू जेको आहे उते TO वटि वञी पहुचनि, इहा सूरत हाल बहितर थी सघे थी। पर कन लाटार आहे, जीअं TO कन लाटार पियो करे, DC कन लाटार पियो करे ऐं उनखां पोइ SC जेको आहे कन लाटार थो करे, मुख़्तियारकार कन लाटार थो करे। तीअं जेके हिते सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जो ॿियो कमु पंहिंजी जाइ ते, पर हिन मामले में उहे बि कन लाटार था कनि, बाज़ारनि मां गुज़रनि था, पर उन्हनि खे कंहिं क़िस्म जो को बि अहसासु न आहे त हीउ केॾो वॾो मामिलो आहे। जीअं ॿिया मसइला तमामु वॾा मसइला आहिनि जेके हल थियणु खपनि ऐं उन्हनि जे लाइ जिदोजहद थियनि थियूं, हीउ उन्हनि समूरनि मसइलनि खां वॾो मसइलो आहे। हिते अमन अमान जो मसइलो पैदा थी सघे थो, हिते ॿिया मसइला पैदा थी सघनि था। हीउ वॾो मसइलो आहे जंहिं मसइले ते असांजे सियासी समाजी जेके तंज़ीमूं आहिनि उनखे हिन में अॻिते अचणु खपे ऐं किरदारु अदा करणु खपे। उन सां गॾोगॾु जेके सहाफ़ती हिकिड़ा इदारा आहिनि, हिते असांजो 6 प्रेस क्लब आहिनि, उनजा ज़िम्मेवार फ़र्द आहिनि, उहे बि उन्हनि जी बाज़ाब्ता को उनजो एक्शन को असांखे नज़र अचे उहो नज़र कोन थो अचे। उनखां पोइ उन जेके इदारा आहिनि, जेके सहाफ़ती इदारा आहिनि, जेके प्रेस क्लबूं आहिनि, उन में 20-20, 25-25, 30-30 उते उनजा रिपोर्टर आहिनि, नुमाइंदा आहिनि, उहे उन्हनि जा प्रेस क्लबनि जा मेंबर आहिनि। पर हिन इशू ते, हिन मामले ते उन्हनि का वॾी जिदोजहद कई हुजे या उन लाइ वॾी का रिपोर्टिंग कई हुजे या वॾो को उन केस खे खयो हुजे मीडिया ते, उहा शइ एॾी वॾे पैमाने ते का नज़र कोन थी अचे। तव्हां कॾहिं न ॾिठो हूंदो त 5-5, 10-10, 15-15 जेके सहाफ़ी वेठा आहिनि हिकिड़े प्रेस क्लबनि में, उहे पंहिंजा के लोगा खणी, कैमराऊं खणी, पंहिंजे कैमरामैन सां गॾिजी सहाफ़ी जेके आहिनि उहे रोड ते आया हुजनि, इन रस्तनि ते आया हुजनि, उन्हनि इन्हनि मसइलनि ते का वॾी रिपोर्टिंग कई हुजे। उनखां पोइ वरी उहे मुख़्तियारकार सां मिलिया हुजनि, DC सां मिलिया हुजनि, उनखां पोइ SC सां मिलिया हुजनि। अहिड़े क़िस्म जी का शइ नज़र कोन थी अचे। उहे बि हितां गुज़रनि था, शहर जा माण्हू उहे बि हितां गुज़रनि था। बेहस्तीअ जी हिकिड़ी हद आहे। हिते जेके असांजा सहाफ़ी आहिनि, हिकिड़ा सहाफ़ी त ठीकु आहे, उन्हनि सहाफ़ियुनि खे त नाम निहाद जो हिकिड़ो लक़ब मिलियल आहे। नाम निहाद आहे, उन्हनि खे करिणो आहे धंधो, उन्हनि खे करिणो आहे कारोबार, उन्हनि खे भत्ता वठिणा आहिनि, उन्हनि खे भत्ता वठिणा आहिनि मंशात फ़रोशनि खां, उन्हनि खे भत्ता वठिणा आहिनि जुआरियुनि खां, जुआ जा अॾा हलाइणा आहिनि, उनखां पोइ मंशात हलाइणी आहे, पुलिस खां भत्ता वठिणा आहिनि, ॿियनि भोतारनि खां भत्ता वठिणा आहिनि। हिकिड़ी त सहाफ़त इहा आहे। उन लॾे ऐं उन सहाफ़त जो जेको हिसो आहे उनमें बि काफ़ी नाम निहाद सहाफ़ी उनमें सभु अची था वञनि। पर हिकिड़ा सहाफ़ी जेके पाण खे साफ़ सुथिरो सहाफ़ी सम्झनि था, उन्हनि जो बि हिन मसइले ते को वॾो किरदारु नथो अचे। पर उहे सहाफ़ी बि जॾहिं को भोतार, को वॾेरो, को MP MLA जॾहिं हिते अचे थो, सवाइ दावत जे, जेकॾहिं दावत उन्हनि खे मिले थी त बि ठीकु आहे, जे दावत न मिली त बि हू समूरो पंहिंजे समूरे लॾे समेत, समूरे प्रेस जे मेंबरनि समेत उते पहुचनि था। पर हीउ जेको इशू आहे, जेको वॾो शहर जो वॾो इशू आहे, उन इशूअ ते उहे सहाफ़ी बि नज़र नथा अचनि। उहे बि पंहिंजे ऑफिस में वेठा आहिनि, कैमरा खे बि जेको आहे मुतहरिक नथा कनि, कैमरामैन खे मुतहरिक नथा कनि, उहे ऑफिसुनि में वेठा आहिनि ऐं उहे उन्हनि जो ख़्यालु आहे,
उन्हनि जो हीउ ख़्यालु आहे त माण्हू असां वटि अचनि कोन था, माण्हू एहतिजाज कोन था कनि, तंहिं करे असीं कहिड़ी रिपोर्ट कयूं। मुंहिंजे ख़्याल में त सहाफ़त इहा नाहे त ख़बर जेका आहे उहा असांखे अची टेबल ते मिले, ख़बर जो पीछो कबो आहे, ख़बर जे पोयां वञिबो आहे, ख़बर ॻोल्हबी आहे। ऐं हीअ ख़बर जेका आहे उहा तमामु वॾी ख़बर आहे, जेका असांजे हिन रोड ऐं रस्ते ते मेन बाज़ार ते ख़बर पई आहे। उहा ख़बर असांजे अख़बारुनि में ख़बर वॾे पैमाने ते कोन थी अचे, ऐं उनखां पोइ असांजे जेके चैनल आहिनि उन ते कोन थी अचे, असां जेके सोशल मीडिया जा जेके चैनल आहिनि उन्हनि ते कोन थी अचे। इहा बि हिकिड़ी वॾी बेहसी आहे। ऐं सहाफ़ती जेका असांजी ज़िमेवारी आहे इहो जेका सॼी सूरत हाल आहे उहा बि उन ते हिकिड़ो सवाल जो निशान आहे। ऐं उन सां गॾोगॾु ख़ुदि हिकिड़ो कारो टिको आहे त इहे जेके समूरा सहाफ़ी आहिनि, वॾा सहाफ़ी, रफ़ी लगारी छा पियो करे, बशीर लगारी छा थो करे, अल्लाह बख़्श कुरैशी छा थो करे, हाफ़िज़ फुल पोटो आशिक़ छा थो करे, ॿिया जेके असांजा सहाफ़ी दोस्त आहिनि उहे छा था कनि। इन्हनि खे इन रोड ते अचणु खपे, रस्ते ते अचणु खपे, उते माण्हुनि खां पुछणु खपे, DC खां पुछणु खपे, SC खां पुछणु खपे, मुख़्तियारकार खां पुछणु खपे, उते उन्हनि खे वञणु खपे, उते पंहिंजे कैमराउनि खे मुतहरिक करणु खपे, पंहिंजे कलम खे मुतहरिक करणु खपे। तंहिं करे इहे जेके ज़िमेवार सहाफ़ी जेके पाण खे सम्झनि था, जिन वटि वॾा वॾा चैनल आहिनि, उहे किथे आहिनि, किथे आहे अल्ताफ़ कांदड़ो, किथे आहे, उहे हिते नज़र छो नथो अचे। ॿिया जेके असांजा सहाफ़ी आहिनि इन्हनि मसइलनि ते जेको आहे छो नथा अचनि। तंहिं करे हीउ मसइलो कंहिं बि हिकिड़े माण्हूअ जो न आहे, कंहिं बि हिकिड़ी धुर जो न आहे, कंहिं बि हिकिड़े चैनल जो न आहे, हीउ सॼे शहर जो मसइलो आहे। हीअ जेके 5-8 जेके 15 मूं नाला खया आहिनि, इहे सभु किन जा मूं नाला न खया आहिनि उन्हनि जी बि ज़िमेवारी आहे। उहे सभु जेकॾहिं कैमराऊं खणी पंहिंजे वॾे इन सहाफ़ी दोस्तनि सां गॾिजी जेकॾहिं बाज़ार में ईंदा, रस्तनि ते ईंदा, रिपोर्टिंग कंदा, ऐं जेके ज़िमेवार जेके ऑफिसर्स आहिनि, कॉमर जेके आहिनि, उन्हनि वटि उन्हनि सां मिलंदा, उन्हनि खां पुछंदा, ऐं इहे समूरियूं ख़बरूं जॾहिं चैनल्स ते हलंदियूं, जॾहिं अख़बारनि में ईंदियूं, जॾहिं सोशल मीडिया ते ईंदियूं, त यकीनन सम्झो, तव्हां यकीनन सम्झो त हीउ जेको मसइलो आहे एॾो वॾो मसइलो कोन्हे, उहो मसइलो हल थी सघे थो। तंहिं करे असीं उमेदु करियूं था त सहाफ़ी पंहिंजो किरदारु अदा कंदा, उनखां पोइ जेके कामोर आहिनि उहे पंहिंजो किरदारु अदा कंदा, ऐं उनखां पोइ जेके शहर जा वापारी जेके दोस्त आहिनि, जिन जा दुकान आहिनि, जिन जूं मुख़्तलिफ़ एसोसिएशन्स आहिनि, उहे किथे आहिनि। हिते कपिड़े बाज़ार जी एसोसिएशन आहे, उहा किथे आहे। हिते जेका असांजी किरियाना मर्चेंट आहे, उहा एसोसिएशन आहे, उहा किथे आहे। ईअं ई ॿियूं एसोसिएशन्स जेके आहिनि उहे किथे आहिनि, कारोबारी तंज़ीमूं किथे आहिनि। उन सां गॾु जेको असांजो राइस मिलर जेका एसोसिएशन आहे, जेका तमामु वॾी एसोसिएशन आहे, उहा किथे आहे, उनजा अॻुवान किथे आहिनि। इन इशूअ ते, इन मामलनि ते उहे इन मैदान ते छो नथा अचनि। तंहिं करे शहर जो जेको मसइलो आहे उहो सभिनी जो मसइलो आहे। जीअं ॿियनि मसइलनि ते असीं थोरो घणो कुझु दोस्त जेके आहिनि असांजा उथनि था, ऐं तमामु घणा माण्हू जेके आहिनि उहे रुॻो तमाशबीन हूंदा आहिनि ऐं तमाशो ॾिसंदा आहिनि। हाणे तमाशे ॾिसण जी दौर नाहे, पंहिंजे किरदारु अदा करण जो दौरु आहे। ऐं हीउ जंहिं इशू ते पाण ॻाल्हायूं था, जंहिं मसइले ते पाण ॻाल्हायूं था, इहो मसइलो नंढो न आहे, तमामु वॾो मसइलो आहे। ऐं जेकॾहिं इन मसइले खे हल न कयो वियो ऐं इन हद दख़िलनि खे, इन इनक्रोचमेंट खे सीरियस मसइलो न सम्झियो वियो, त ईअं न थिए जो हिकिड़ो वॾो को सानियो थिए ऐं पोइ असीं सभु उन सानीअ में वॾा ॾोहारी लिखिया वञूं। इन सां गॾोगॾु असांजो जेको अॼोको इशू प्रोग्राम आहे उहो पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो। वरी ॿिए कंहिं इशू सां गॾु असां जी ख़िदमत में शामिलु थींदासीं, त असीं इजाज़त ॾींदा। तव्हांजी तो सामन जूं ॻाल्हियूं करूं हथ में है, वे हुन वञो हो मुंहिंजा मिठाए, अञा तो सा दिल जूं ॻाल्हियूं करूं हथ में, हो वञा तो सामन जूं ॻाल्हियूं करूं हथ में, अश्क जिता बस ॾाढो तपायो, अश्क जिता बस ॾाढो तपायो, ॾींहंनि अॻु मुंहड़ा ॾिठाए, ॾींहंनि अॻु मुंहड़ा ॾिठा, हो वञा तो सा दिल जूं ॻाल्हियूं करूं हथ में, अञा तो सा मन जूं ॻाल्हियूं करूं हथ में, वे हुन वञो हो मुंहिंजा मिठाए, हो वञा तो सा दिल जूं ॻाल्हियूं करूं हथ में, अञा तो सा मन जूं ॻाल्हियूं करूं हथ में, तालिब मौला मींहं वसने जीअं, हो तालिब मौला मींहं वसने जीअं, तीअं यखने मां ॻोढ़ायो ठाहे, तीअं यखने मां ॻोढ़ायो ठा, हो वञा तो सा दिल जूं ॻाल्हियूं करूं हथ में,
हाय अञा तो सामन जूं ॻाल्हियूं करूं हथ में आहे रे हुन वञो मुंहिंजा मिठाए हो वञा तो सा दिल जूं ॻाल्हियूं करूं हथ में हाय अञा तो सामन जूं ॻाल्हियूं करूं हथ में अल्लाह